किताब जो नालो सुबुलुल हुदा वर रशाद, यो किताब इंताउल अस्मा, यो किताब सीरत हलबिया। इन्होंने टिन्नी किताबन में रिवायत आई आ हजरत मैसरा रज़ी अल्लाह तआला नो पूछवे हिकड़े ॾींहुं मदीने वारो मीर वेठो हुयो, साहबी चौधारी बैठा हुआ, ये पियो लगे जे सितारन के विच में चोटी जो चंद्र चिमकंदड़ हुजे। महफिल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माणो, महफिल हसीन तुंहिंजी हित मीर पीर के नानी बिना ठिकाना, महफिल हसीन तुंहिंजी। जेड़ो नबी सोनो तेरी दिल पर नबी जी महफिल सोनी। हजरत मैसरा जो चवे त असां भी चौधारी फिरिया वेठा हुया, हुजूर पंहिंजे रमज़ में हुया। मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, मुझे ज़हन में हिकिड़ो ख़्याल आयो आहे, सोना इजाज़त ॾियो पुछां। साईं फरमायो पुछ। छाछो पुछण चाहीं? कुल्त या रसूल अल्लाह मता कुल्त नबिया, या रसूल अल्लाह मुखे बुधायो त अल्लाह तवा के कॾहिं नबूवत ॾिनी, तवा कॾहिं खां वठी नबी आयो, तवा जी नबूवत जो आगाज़ कॾहिं थियो, तवा जी नबूवत जी शुरूआत कॾहिं थी? साईं फरमायो लमा खलक़ल्लाहुल अर्द वस्तवा इल समाए। हे मैसरा, जिन्हें अल्लाह ज़मीनूं ख़लक़ियूं, जिन्हें आसमान पैदा कया, फसव्वाहुन सबा समावात, अल्लाह ताला 7 आसमान पैदा कया। व खलक़ल अर्श, ऐं अल्लाह ताला अर्श के पैदा कयो। वस्तवा इल समाए व खलक़ल अर्श कतब अला साकिल अर्श मुहम्मदुर रसूलुल्लाह। साईं फरमाइंदा जॾहिं अल्लाह 7 ज़मीनूं पैदा कयूं, 7 आसमान पैदा कया, जॾहिं पंहिंजो अर्श पैदा कयईं, उन अर्श जे मथां लिखरायईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वखलक़ल्लाह तालल जन्नत लती अस्कनहा आदम, वो अल्लाह ताला जन्नत के ठायो, जन्नत के पैदा कयो, उन जन्नत में आदम के ऐं बीबी हवा के रहायईं। फकतब इस्मी अलल औराती, अल्लाह ताला जन्नत जे वणन जे पन पन ते मोहम्मद जो नालो लिखायो। अल्लाह ताला वल अबवाब वल इबाब, जन्नत जे दरवाज़न ते मुंहिंजो नालो लिखायईं, जन्नत जे कुबन ते मुंहिंजो नालो लिखायईं। वल खियाम, ऐं जन्नत जे खैमन ते रब मुंहिंजो नालो लिखायो। अर्श ते मुंहिंजो नालो, फर्श ते मुंहिंजो नालो, जन्नत जे वणन जे पन पन ते मुंहिंजो नालो, दरन ते मुंहिंजो नालो, जन्नत जे हूरन जे पेशानन ते रब मुंहिंजो नालो लिखायो। जन्नत जे हूरन जे अखियुनि जे माणिकयुनि में रब पंहिंजे नाले सां गॾु मूं मोहम्मद जो नालो लिखायो। ए मैसरा व आदम बैन रूह वल जसद, आदम जो अञा रूह ऐं जिस्म मस ठहिया हुया, मां उन वक़्त बि अल्लाह जो नबी हुयुसि।